हलो अस्सलाम वालेकुम बा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो नी? सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी। हे अॼु मां सकी बुछड़ीअ खे यकी घणनि ॾींहंनि खां यादि न कयो आहे। मां चयो अॼु जेको आहे सो हिन सां शौरीअ सां बि ॻाल्हायां त वरी माना जेको आहे सो हाल अहिवाल बि शी वेंदो। त हे मां हिनखे कॉल थी कयां पई। टिलिलिलिलिलिलि टिलिलिलिलिलिलि टिल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 ि
छोरी मर्दाणो आवाज़ काॾो आयो थी बाहि ॾियां करे रन। अच्छा सकी जो पुट थो ॻाल्हाए पियो। चपू चपू पुट कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे नी? सफ़ा ईअं टेटो लॻो पियो आहे नी? वॾो हरामज़ादो आहे हेॾे तुंहिंजी रन खे करे रिलियूं दोहरायां। ख़ुशि आहे नी? हाओड़े हाओ बेअकुली माउ जी बदफ़ज़ीलती औलाद रुगो बसि चर्चा हणणी था अथई मासीअ खे बाहि ॾियां करे छोरा। हा निपुटी आहे माणे किथे आहे? रोए थी पई छो वरी कहिड़ा सूर जाॻिया अथसि बाहि ॾियांसि सदाईं जेको ॾिसो इहो रोईंदी रहंदी हीअ ॻाल्हि मांसां हो ज़ुल्म थी वियो मांसां हो ज़ुल्म थी वियो। इन रन खे ॿियो को कमुकार कोन्हे छा घर में? अच्छा इन जी ज़ेबी इन जी सकी जी ॻाल्हि खां पहिरियों जेको आहे मांसां अचे ॻाल्हाइण त उन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां न कयो आहे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब त चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। ऐं जेको न कंदो उन जी नानी ठोड़ी, जेको लाइक न कंदो उन जी नानी ठोड़ी। हे छोरी अचे वई त ॻाल्हायांसि। हा छोरी मस्तु लॻी पई आहे नी? छाकाणि थी रोईंदी अथई छोरी? छा छो आहे? बुछड़ी रन जे बेस ते छोरे खे जेको धाड़े खणी विया आहिनि। छो माई छा कयो न झल दॿ? छोरनि सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो? अच्छा पोइ छोरी जेको आहे सो बैलेंस बि वठंदी हुअसि ऐं घुराईंसि मिलण खां हिकिड़ी जॻह ते। पोइ माना वियो त धाड़ेल हुजनि। हे लखु लानत मुंहिंजे तरफ़ों बि ॾिजांइसि बुछड़े खे। हा चओ अञा कर अबा अञा कर तूं अहिड़ा कम बाहि ॾियां करे बेस्ता छोरा रंगीला कंहिं जाइ जा। हा कर अञा नी अञा तोखे न अञा सेख त मिले नी। तूं बि सुठो नालो रखियोसि झल दॿ। हाणे मां बि चवंदीसांसि झल दॿ तूं कया नी हरकतूं कर न अहिड़ियूं। मुंहिंजी तबियत थी पुछे पई। मुंहिंजी तबियत जाम सुठी आहे बसि अदी छा कयूं मस्तु लॻी पई आहियां मां बि। तो वारो छोरो बि मस्तु बुछड़ो आहे जो अहिड़ा कम पियो करे। हाणे ॾिस नी छा शर छो अथसि। मां भला वॾे माण्हू जो चवणु माण्हू हमेशह वठे छो जो वॾनि माण्हुनि जो जेको आहे इहो आहे त उनजी उमिरि गुज़री आहे नी। हाणे हे मां वार कारा जेके कया आहिनि रंगोणी थोरी कया आहिनि। हा नी बसि अदी छा कयूं। अलाह तुंहिंजे पुट खे जेको आहे सो कंदो। मां बसि इहो ई सिंधवासियुनि खे बि इहो ॾींदसि त भाउ फ़ोनुनि ते जेको मायूं तव्हांखे मिलण खां घुराइनि थियूं न इन खां बचो। तव्हांजे मालिकनि खे 5-5 लख ऐं 50-50 लख जी डिमांड जो करनि धाड़ेल काॾो आणनि वीचारा। सोन बि खपाए थी ऐं घर बि खपाए थी। इहा सही ॻाल्हि कई त पुट खां वधीक त न आहिनि बिल्कुलु अधी। हाणे तूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माउ आहे तूं त पंहिंजे बसों घटाईंदीअ न पर हुन छोरे निभागे खे बि त ॾिस नी कम कहिड़ा थो कंदो वते पियो बाहि ॾियांसि करे। हाणे तुंहिंजी मंग वेठी आहे एॾी जवान सारी तूं उन सां ॻाल्हाए बाहि ॾियां करे। हा नी तूं मंगे थी के छॾे पराइनि माइनि सां बसि छा मिलंदो पराई माइनि मां। हा हिकिड़ी सां प्यारु करे उन खे ई पंहिंजी ज़िंदगी जो साथी बणाए हुन सां ज़िंदगी गुज़ारनी। बाक़ी हेॾे होॾे मुंहुं हण मां छा मिलंदो ई बाहि ॾियां करे। बसि अदी अॼुकल्ह जा नौजवान बदफ़ज़ीलती जनरेशन खे इहा ॻाल्हि केरु सम्झाए। इन जे मथे में त इहा ॻाल्हि पवंदी ई कोन नी। बसि बेटर जे चकर में अलाए किथे वञी पुॼंदा इहे। चङो मां रखां थी बसि दुआ कंदी सां अॼु तहजुद में बि दुआ कंदी सां हूअं बि कंदी सां। अलाह ख़ुशि करे ख़ुदा हाफ़िज़। अब ॿुधो नी अहिड़ा कम न कयो जो तव्हांजी माना फैमिली खे ऐं सभिनी खे जेको आहे सो घर वारनि खे तव्हांजी खे जेको आहे सो मसला छाने ऐं उन्हनि खे वीचारनि खे जेको आहे सो एॾा पैसा भरणा पवनि। अलाह तव्हां ख़ुशि करे अलाह तव्हांखे हयाती ॾे। इहे फ़ोननि वारियूं जेके मायूं अथव न धाड़ेल अथव इन्हनि खां बची रहो। मां तव्हांखां सदको।